हिन पोड़ीअ त मुंहिंजो जीअण ई हराम करे छॾियो आहे। मस को किन घड़ियनि जे लाइ टरी आहे ऐं मुंहिंजी जिंद छुटी। न ॿाहिरि थी निकिरण ॾे, न वरी घर में सुख सां वेहण थी ॾे। अचे अॼु भूरो त अॼु आऊं बि साफ़ साफ़ थी ॻाल्हायां, या त पंहिंजी माउ खे रखी या वरी मूंखे। ज़ाहिरा आख़िर केसि ताईं इंसान बर्दाश्त कंदो। गुल खपाए न माली मुखे हार घुरे जने, गुल खपाए न माली मुखे हार घुरे जने, मुखे हार घुरे जन जम जो सेठ त परण जे, मुखे हार घुरे जन जम जो सेठ त परण जे। ओ गुल खपाए न माली। ए गुलूड़ा तू हाणे हली वापस वे। आ चाचे मिस्री खे जेको सो न्यापो कर, दोल बि खयो अचे, दोलारी खे बि वठियो अचे। ए हाओ हाओ ए हां वञा थो। ए पर गाल सुनो, ए सेठ के सवलो संभालजो। ए मुंह काथे थाबिड़ जी किरी न पोए। ए कुछ तो खाधल। हाउ गुलू हल, ऐं सेठ खे संभालिया तो, एड़ो वेल तो कोन आ। ए ठीक है ठीक है। ए आ वञा पियो, ए आ वञा पियो। ए तमी भी खैर दा अच जो, खैर दा। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।